प्यारा बारो बाजी गुलबानू जी तरफा तवा सबनी के बलिकार तवा बुधी रहा आयो दिलचस्प अखाणियों। अचो तो अज जी अखाणी बुधूं ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। दानियल बाबल में। दानियल पेरियों बाब। दानियल खुदा सां वफ़ादार रहे थो। अज़ीम बादशाह नबुकदनज़र यरूशलेम जे शहर ते घेरो कयो ऐं उनखे फतह करे वरितो। यहूदियुनि लाइ ही तमामु मायूसी वारी हालत हुई। खुदा यहोयाकीम बादशाह खे कैद थियण ॾिनो। हू कूड़नि देवताउनि जी इबादत कंदो हो जेके हाणे उन जी मदद नथा करे सघनि। दुश्मननि शहर जे खज़ाने खे लूटी विया ऐं उन सां गॾु हेकल में केतिरियूं ई शयूं चोरी कयूं। मां चाहियां थो त नौजवान इसराइली मुंहिंजी ख़िदमत कनि। इहे ताक़तवर ऐं समझदार हुजनि, जवान ऐं ख़ूबसूरत शख़्स हुजनि। कैदियन 600 मील जो पंध पूरो कयो। दानियल ऐं उन जा दोस्त बि उन में शामिल हुआ। आख़िरकार इहे अज़ीम शहर बाबल पहुची विया। हुन बादशाह जे महल में छा ॾिठो? उन्हनि खे हर हिकु हुकुम मञणो हो ऐं उन्हनि खे को हक़ हासिल न हुआ। पर दानियल ऐं उन्हनि जा दोस्त सख़्ती सां उन ॻाल्हि ते क़ाइमु हुआ त उन्हनि खे खुदा सां वफ़ादार रहणो आहे। छा तव्हांजो बि इहो ई ख़्यालु आहे? छा तव्हां बि खुदा सां हमेशा वफ़ादार रहंदा आहियो? पंहिंजे स्कूल ऐं घर में, पंहिंजे दोस्तनि सां ऐं रांदि जे मैदान में खुदा सां वफ़ादार रहणु सुठो आहे। दानियल ऐं उन्हनि जे दोस्तनि खे जल्द ई पंहिंजो पहिरियों इम्तिहान ॾियणो पियो। बादशाह कैदियुनि खे सिखाइण लाइ 3 साल ॾिना। उन्हनि खे बाबली ज़बान ॻाल्हाइण सिखणी हुई ऐं हुन सां गॾु ॿियो घणो कुझु सिखणो हो। बादशाह जी मेज़ तां उन्हनि खे खाधो खाइणो हो जेको उन्हनि लाइ मख़सूस हो। अनन्या, असां लाइ इहो खाधो खाइण नामुमकिन आहे। ही खुराक लाइ ॾिनल खुदा जे असूलनि मुताबिक़ नाहे। छा तोखे लॻे थो त असांखे खाइण लाइ कुझु ॿियो मिली सघे थो? माफ़ कजो, पर असां बादशाह जी मेज़ जो खाधो नथा खाई सघूं। बादशाह तव्हां लाइ उहो हुकुम ॾिनो आहे। जेकॾहिं मां तव्हांखे हुन खां छूट ॾेई छॾां ऐं जेकॾहिं तव्हां बाक़ी सभु नौजवान खां कमज़ोर नज़र आया त बादशाह मूंखे क़त्ल करे छॾींदो। महिरबानी करे असांखे 10 ॾींहंनि ताईं ईअं करणु ॾियो। असांखे खाधे लाइ सब्जियूं ऐं पीअण लाइ पाणी ॾियो ऐं पोइ असांखे ॿियनि सां गॾु भेटिजी ॾिसिजो ऐं पोइ फ़ैसिलो कजो त असांखे ईअं करणु जारी रखणु घुर्जे या न। निगरानी करण वारो राज़ी थी वियो ऐं बाइबल असांखे उन जो नतीजो कुझु हिन तरह ॿुधाए थी। ऐं 10 ॾींहंनि जी पुॼाणी ते दानियल ऐं उन जा दोस्त बाक़ी सभु नौजवाननि खां बहितर नज़र अची रहिया हुआ। तंहिं करे निगरानी कंदड़ उन्हनि खे खाइण लाइ सब्जियूं ऐं पीअण लाइ पाणी ॾियणु जारी रखियो। दानियल ताक़तवर ई रहियो। हू खुदा सां वफ़ादार हो ऐं हुन खे उन जो इनाम मिलियो। 3 सालनि खां पोइ बादशाह कैदियुनि जी जांच कई ऐं पोइ ईअं थियो जो दानियल ऐं उन जा दोस्त उन्हनि सभु में बहितरीन हुआ। ये नौजवान मुंहिंजी हुकूमत में सभु उस्तादनि जे मुक़ाबले में 10 दफ़ा वधीक समझदार आहिनि। मां चाहियां थो त इहे मुंहिंजी ख़िदमत कनि। पर हुन जे थोरे वक़्त बाद उन्हनि जी ज़िंदगियूं ख़तरे में हुयूं। मां तव्हांखे हुन बाबति ईंदड़ ड्रामे में ॿुधाईंदसि। ठीकु आहे बारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।